मीरा तू हिते छो राणी मां नथो अची सघां। हिते अचण खां मां तोखे नथी रोकियां पर बाबा जी कावड़ ने खत्म ना आहे थी। राणी चाचा जी कावड़ तो मुझे मथा करे खत्म ही कोन थी जेसी ताईं असां एक ॿिए जे साम्हूं नथा अचूं। पर ही वक्त ना है बाबा जे साम्हूं अचण जो। राणी जेसी ताईं तुंहिंजो सोट बख्त हिते आहे न तेसी ताईं चाचा भावल जी कावड़ मुझे मथा करे कोन थी। इन्ही करे राणी मां चवां थो त तोखे वक्त जी असलियत चाचा जे साम्हूं आणणी पवंदी। मीर बाबा तोसां ॻाल्हियूं करण तो चाहे जेकॾहिं तूं हिन ॻाल्हि ते राज़ी आहीं त। राणी हाणे मुंहिंजो रिश्तो तोसां जुड़ी वियो आहे ऐं मां इन रिश्ते खे ख़त्म करणु नथो चाहियां। इन्ही करे मां चाचा भावल सां ॻाल्हियूं करण जे लाइ तयार आहियां। जेको ॾोह ॾंड हूंदो मां उहो बि भरण जे लाइ तयार आहियां। तोखे हिन वक्त वञणो पवंदो। मां बाबा खे राज़ी करे वठंदसि। जीअं बाबा जी कावड़ ख़त्म थी त हू तोसां अची मिलंदो पर ओसी ताईं तू बाबा जे मथां हला न कंदे। न राणी मां चाचा भावल जे मथां कॾहिं बि पंहिंजा हथियार सिधा नथो करे सघां। बाक़ी इहो वक्त आहे न इन वक्त खे त मां कॾहिं बि बख़्श न कंदुसि कॾहिं बि न। जेकॾहिं तू वक्त सां विढ़ंदे न त मीरा बाबा पाण न सम्झंदो। राणी वक्त मुंहिंजी भेण खे अगवा कयो आहे उनखे मां बख़्श नथो करे सघां। मीर घर में आ नहीं भावल हुन तरफ वञे थो। सोटाला जल्दी कर मीरा ने फोन हणीस किथे हो मथो न पएस। ठीक आ सारंग कयांस तो फोन हींअर ई। मीर मुंहिंजे करे तोखे सब्र खां कमु वठणो पवंदो। जेकॾहिं तूं चाहीं तो त मां तो तरफ वापसि अचां त पोइ। हाँ सार छा चाचा भावल घर ॾे पियो अचे। मीर हितां तो जल्दी निकिरण करे जेकॾहिं बाबा तोखे ॾिसी वठो न त हू होश मां हलियो वेंदो। ठीक है राणी मां वञा थो पर तू चाचा खे समझाइण जी कोशिश कर। चाचा खे इहो समझाए त असांजे विच में का बि दुश्मनी न आहे। मां बाबा खे समझाईंदसि तू जल्दी निकिर हितां। ठीक है राणी मां वञा थो पर मां वरी ईंदुसि। कमीनो हाने मुझे घर में बचन शुरू कर थे वन्या तो साधो ने लूसी के लूसी बिन था कदन हाने तन जो पिलो करणो ही पंदो पहल इने कोन मत तो के कह चयो मुंजी इजाजत खां बगैर तो मीर के अचण दिनो तो मुखा पूछो। बाबा तो चयो तो यो त मां मीर सां ॻाल्हियूं कंदसि। ॻाल्हियूं करण ते मुंजी दिल गवारा नथी करे तो वो मां जहर जो वटो किए पिया। मुझे करे बाबा तोखे ये जहर ढुक पीणो पवंदो। तोखे जे मीर जे तरफ वञणो आहे न त भली वञ मां तोखे कोन रोकींदुसि। बाक़ी मीर सां ठा मां पंहिंजी हयाती में कोन कंदुसि। बाबा जेकॾहिं तूं मीर सां ठा नथो करी त उन तरफ मां भी कोन वेंदसि। बाक़ी जेकॾहिं तो मीर खे मारे छॾियो न त मां बाक़ी जिंदगी बेवाह थी हिन घर में गुज़ारींदसि। मां तोखे कीअं समझाया मां जॾहिं बि मीर खे पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदो आहियां त मुंहिंजूं अखियूं
रत सां भरिजी ईंदियूं आहिनि। ठीकु आहे बाबा, जेकॾहिं मीर सां तव्हांखे एतिरी नफ़रत आहे न त मां हुनजे ठाह जे लाइ तव्हांखे नथी चवां, पर इहो यादि रखिजो बाबा, त मां मीर खे पंहिंजो वर क़बूल करे छॾियो आहे। जेकॾहिं तव्हां हुनखे मारे छॾियो न त मां तव्हांखे कुझु बि न चवंदसि। बाक़ी हा बाबा, ॿी शादी जे लाइ मुंहिंजे मथां ज़ोर न रखिजो। मां मीर जी बेवाह बणिजी ज़िंदगी गुज़ारण ते फ़ख्रु महसूस कंदसि बाबा। इन अभागण खे केरु सम्झाए त इहो मीर हिन जे भाउ शामीर जो कातिल आहे, कातिल आहे। मां छा कयां? सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।